नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नौशर फिरोज़ मां खंड जो वापारी मेवा खोखर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त NC पिण दाख़िल कई वई आहे। वापारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ वारसनि ऐं दुकानदारनि एहतजाज कयो आहे। तव्हांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे। नौशर फिरोज़ मां खंड जो वापारी मेवा खोखर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे ऐं वापारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ वारसनि ऐं दुकानदारनि एहतजाज कयो आहे। तव्हांखे आगाह कंदालूं। अहम ख़बर आहे। नौशर फिरोज़ मां खंड जो वापारी मेवा खोखर पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। जॾहिं त वाक़िए जी NC बि दाख़िल कई वई आहे ऐं वापारी जे मुबैना अगवा ख़िलाफ़ वारसनि ऐं दुकानदारनि एहतजाज कयो आहे।